बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? मां तव्हांखे अॼु मुंहिंजी जर्नी आहे। मां वञा थो सिंध जो जेको वेस्ट जी साइड आहे, खीरथर माउंटेन रेंज, उन में थो वञा। ऐं उते जेका माउंटेन्स आहिनि, दरिया जे पाणी जो जेको रस्तो आहे, ऐं उनखे ॾिसंदासीं त कहिड़ो पाणी जो रस्तो आहे। सो हिते मां बीठो आहियां हीअं रते देरे में। ऐं हीअ जेका जॻह आहे, हीअ आहे रते देरे जो बाईपास। हीअ जेको रते देरे जो बाईपास आहे, हे फ्यूचर जो हब आहे। हिते फ्यूचर जो हब आहे। हितां असांजो सीपेक जो जेको आहे सो हीअ रस्तो, हीअ सीपेक जो हब आहे। हिते जेको आहे सो वॾे लेवल ते इन फ्यूचर में जेको आहे हिते ट्रांसपोर्टेशन ऐं जेका आहे ट्रांसपोर्ट जो ऐं उन खां सवाइ पैसेंजर जो, कार्गो जो, ही फ्यूचर जो हब आहे। हितां ही आहे, तव्हांखे नज़र थो अचे। हितां शिकारपुर 44 किलोमीटर्स आहे हिन तरफ़, ऐं हिन तरफ़ आहे लाड़काणो 28 किलोमीटर्स, ऐं हेॾां आहे जेका चुखी, हीअ रस्तो वेंदो चुखी आहे 72 किलोमीटर्स। मां हींअर चुखी जे तरफ़ थो वञा, जितां पाणी सिंध में एंटर थींदो आहे। ऐं हीअ तरफ़ आहे जकमाबाद जो, हितां जकमाबाद आहे 61 किलोमीटर्स, ऐं हितां हीअ रस्तो आहे गवादर मोटरवे। ऐं हीअ फ्यूचर जो असांजी सिंध जो हब आहे, जिथां सॼी जेका ट्रांसपोर्ट ऐं सॼी जेका कार्गो जी जेका बि शिफ्टिंग थींदी, उहा हिन जॻह खां थींदी। सो अचो त असां पंहिंजे सफ़र जी शुरूआति कयूं चुखीअ जे तरफ़ ऐं कच्ची पुल जे तरफ़। ऐं इहो रस्तो वेंदो सिजावल खां, रस्तो वेंदो शहदादकोट बाईपास, ऐं उन खां पोइ कुबो सईद खान खे क्रॉस करे असां सिंध जे बॉर्डर ते पहुचंदासीं। हीअ रस्तो आहे जेको असांजो गवादर मोटरवे आहे। हीअ रते देरो शहर आहे, रते देरे शहर जो ही बाईपास आहे। ऐं हिन बाईपास खां जेका आहे असां क्रॉस था कयूं, ऐं पहिरियां ईंदो असांजो सजावल जूणे जो जेको तल्क हेडक्वाटर आहे। उनखां पोइ शहदादकोट ईंदो, उहो तल्क हेडक्वाटर आहे। उनखां पोइ कुबो सईद खान ईंदो, तल्क हेडक्वाटर। माना हितां खां वठी असां जेको सिंध जे बॉर्डर ताईं, माना रते देरो, सिजावल ऐं उनखां सवाइ शहदादकोट ऐं कुबो सईद खान, माना 4 तालका असां क्रॉस कंदासीं। पोइ असां सिंध जे बॉर्डर ते पहुचंदासीं। ऐं जेको चुखी आहे, जिथां सिंध में पाणी एंटर थींदो आहे, उते असां पहुचंदासीं। सो हीअ सफ़र आहे, इहो तव्हांखे मीनवाइल थोरी देरि में तव्हांखे रस्ता ॾेखारींदा हलंदासीं। हीअ हिकिड़ो हिते टूल आहे काफ़ी टाइम खां, ऐं हिन टूल ही कंस्पायरेसी में रहियो आहे सदाईं। त के चवंदा आहिनि हीअ ख़ानगी टूल आहे, ऐं छो त हीअ सदाईं ॾिठो वियो आहे त ग़रीब माण्हूअ खे ई पकड़ींदा आहिनि। ऐं उनखां सवाइ ट्रकनि वारनि खे, हिन ट्रक वारे खां न वरितो, छो त हिन पठाण त दहमान कयो हूंदो। ऐं हीअ असां ॾे आयो ऐं असांखे बसि इहो इशारो ॾेखारियईं, सलाम कयईं, हथु टंगियईं, बसि इहो जान छॾियईं असांजी। माना जेकॾहिं हीअ ओरिजिनल टूल हुजे हा त पोइ हीअ रजिस्ट करे हा, बीहारे हा, लकड़ो हेठि करे हा, ज़ोरीअ पैसा असांखां वठे हा, जीअं पेटारो वारा ऐं टंडोजां वारा डंडा खणी बीठा हूंदा आहिनि। ऐं थोरो तव्हांखे इहा बि जाग्राफी जी बि ॼाण ॾींदा हलूं। हीअ असां पहुता आहियूं भंड चौक ते, जेको रते देरे खां ऐं शहदादकोट जे विच ते आहे ऑलमोस्ट। हीअ आहे भंड चौक, ऐं हीअ असां सजावल जूणे जे में पहुता आहियूं। ऐं हेॾां असांजे जेको लेफ्ट ते असांखे मीरो खान पवंदो, ऐं हिन तरफ़, ऐं हीअ जेको साम्हूं चौक अचे थो, हिन तरफ़ असांजो मीरो खान आहे। ऐं असांजी राइट साइड ते असांजो गड़ी खेरो आहे। सो हिन उतां रस्तो वेंदो आहे हिकिड़ो गड़ी खेरे ऐं हिकिड़ो मीरो खान। ऐं जाग्राफी जी ॼाण जे लाइ हीअ आहे सिजावल जूणे जो तहलका हेडक्वाटर आहे, डिस्ट्रिक्ट कंबर शहदादकोट जो, ओल्ड डिस्ट्रिक्ट लाड़काणो। उनजो ही ओल्ड डिस्ट्रिक्ट लाड़काणे में पहिरियां हुयो, तॾहिं डिस्ट्रिक्ट तल्क हेडक्वाटर तल्को न हुयो, पर जीअं त तल्को डिस्ट्रिक्ट कंबर शहदादकोट लाड़काणे खां अलॻि थियो, नओं ज़िलो ठहियो, त पोइ हिनखे तल्को ठाहियो वियो। पर हिन जो इहो बि ॾिसंदव त हिन में काई बि डेवलपमेंट न आहे। हीअ बि हिकिड़ो ईअं आम सो ॻोठु आहे, न तव्हां कोई हिते इंफ्रास्ट्रक्चर ॾिसंदव, न हिते का वॾी का डेवलपमेंट ॾिसंदव। पर इहो हुयो त तहलका वधाइणा हुया माण्हुनि खे फैसिलिटी ॾियण जे लाइ, छो त रेवेन्यू जो इलाही सारो माण्हुनि जो कमु थो करे। पोइ सोफार एरिया में हितां माण्हू शहदादकोट जे तरफ़ वेंदा हुया पंहिंजे रेवेन्यू रिकॉर्ड्स जे लाइ। पर जीअं त असांजो तल्को सिजावल ठहियो, त हिते ही साम्हूं हुनजी SDM ऑफिस आहे, हीअ तव्हांखे नज़र थी अचे। हीअ SDM ऑफिस आहे ऐं मुख़्तियार कार ऑफिस आहे। हीअ ॿ आहिनि हिते तल्क सिजावल जूं, हीअ 2 बिल्डिंग्स, ऐं स्कूल सां एडजेंट जेका एरिया आहे। असां हिन सिजावल खां सम 10 to 12 किलोमीटर्स क्रॉस कया आहिनि। त हाणे फ्लड इफेक्टेड एरिया स्टार्ट थी वई आहे, ऐं हिते तव्हांखे सॼी जेका बि
हुई, पंहिंजो एग्रीकल्चर लैंड हुई, सारी थियल हुयूं, सभु पाणी जे हेठि अची वियूं आहिनि। ऐं इहो उहो ई पाणी आहे जेको हिकिड़ो त रेन वाटर आहे, पर हिन एरिया में जेको आहे सो सिमन जो पाणी बि मोटियो हुयो, जेको बलूचिस्तान जे तरफ़ां पाणी आयल आहे। ऐं हिते जेके आहिनि IDPs रोड जे ॿिन्ही तरफ़नि खां हितां अची विया आहिनि। माना हाणे उहा असांजी एरिया जेका आहे सा इफेक्टेड एरिया जेका आहे सा उहा स्टार्ट थी चुकी आहे। ऐं अञा जीअं पोइ तीअं असां बलूचिस्तान जे तरफ़ सिंध जे बॉर्डर जे तरफ़ वेंदासीं त वधीक असांखे इफेक्टेड एरिया नज़र ईंदी। हाणे पर पाणी हिते सेटल डाउन थी रहियो आहे ऐं कुझु इन्फिल्ट्रेशन ऐं एवापोरेशन जो प्रोसेस में आहे, पर इन सां इहो आहे त ज़मीन जेको आहे सो पंहिंजी उहा जेका पंहिंजी हेल्थ विञाए चुकी आहे, उन मोटण में यकीनन टाइम लॻंदो। ऐं हीअ ॾिसो बिल्कुलु घर डैमेज थियल आहिनि। अहिड़ा मंज़र तमामु घणा नज़र ईंदा, छो त वेझे माज़ी में मां अहिड़ी काई बि वीडियो न ॾिठी हुई त जेका असांखे एक्चुअल पोज़ीशन में असांखे ख़बर पवे त भई जंहिं तरफ़ां पाणी अचे थो उते केतिरी उन डिज़ास्टर कयो आहे, केतिरी उन तबाही कई आहे, डिस्ट्रक्शन कई आहे, ऐं उन तरफ़ असां हली रहिया आहियूं। असां पाण बि ॾिसंदासीं, मुंहिंजे लाइ बि हीउ पहिरियों एक्सपेरिमेंट थींदो ऐं तव्हांखे बि इहा जेका आहे सा ॾिसण में ज़रूरु सुठो महसूसु थींदो त इन एरिया जी पोज़ीशन हींअर कहिड़ी आहे जेको पाणी तोणी लथो आहे या लहण जे प्रोसेस में आहे। जी हींअर असां पहुता आहियूं शहदाद कोट जे बाईपास ते। शहदाद कोट साम्हूं शहदाद कोट जो असांखे गेट नज़र थो अचे, अदा राइट साइड ते राइट साइड ते हितां टन था साम्हूं आहे असांजो शहदाद कोट जो गेट आहे, शहदाद कोट एंट्रेंस आहे। हीअ बाईपास आहे शहदाद कोट जो। हीअ असां गवादर ते था हलो, गवादर रोड ते हीअ रस्तो जेको आहे वेंदो कुबो सईद खान खां थींदो, शहदाद कोट बाईपास आहे। ऐं हीअ जेके आहिनि से IDPs आहिनि, जेके इफेक्टेड एरिया जा माण्हू। ऐं जॻह त हिकिड़ी आहे जिथे माण्हू माना माइग्रेट थी करे रहिया आहिनि, उहो आहे या बंद या बाईपास। बाईपास ते मोस्टली इन जे करे अची माण्हू वेहंदा आहिनि त जीअं शहर जा माण्हू असांखे सपोर्ट करे सघनि ऐं असांजी हेल्प करे सघनि। पर एज़ यू नो असां सभु इफेक्ट ई आहियूं। ऐं मां जीअं ऑलवेज़ चवंदो आहियां त असां सभु हिन जेको रेन बम हुयो, रेन बम में सभु इफेक्ट ई आहियूं। असांजा घर, अप्लायंसिस, असांजा रोज़गार, धंधा, कारोबार सभु इफेक्ट ई आहियूं असां। ऐं ईअं न आहे त हिननि जा त घर जेकॾहिं ॿुॾी विया आहिनि ऐं हिते माइग्रेट थी करे ऐं शिफ्ट थी करे आया आहिनि, पर असां सभु इफेक्ट ई आहियूं। असां मां कोई बि ईअं न चवंदो त मां हिन रेन बम में इफेक्ट ई न हुयुसि। सो असां हींअर शहदाद कोट बाईपास ते आहियूं। हीअ सॼी एरिया इफेक्टेड आहे। हीअ तरफ़ आहे शहदाद कोट, हीअ आहे असांजो शहदाद कोट। तव्हांखे परियां टावर नज़र ईंदा हूंदा शहदाद कोट जा, जेके असांजा कम्युनिकेशन टावर्स आहिनि। हीअ सॼो इफेक्टेड आहे ऐं ॿाहिरि सॼी एरिया। ऐं हिते टेंट सिटी बि आहे, साम्हूं नज़र अचे थो असांखे रेड कलर जो। ऐं हीअ जेको रस्तो वेंदो, हीअ गड़ी खेरो रस्तो थो वञे। माना असांखे हिकिड़ो त तव्हां जीअं ॾिठो त हिकिड़ो त असांखे सिजावल खां गड़ी खेरे रस्तो पियो वञे, ऐं ॿियो रस्तो असांजो वेंदो आहे गड़ी खेरे शहदाद कोट खां। ऐं हीअ तव्हांखे साम्हूं टेंट सिटी नज़र थो अचे ऐं मुख़्तलिफ़ कंहिं टेंट सिटी ठहियल आहिनि। हीअ आहे असांजो पाणी जेको बलूचिस्तान मां आयल आहे, जेको शहदाद कोट जे खे अचे इफेक्ट कयो हुई। ओल्ड रेलवे लाइन आहे शहदाद कोट जी, जेका शहदाद कोट गड़ी खेरो रेलवे लाइन उहा आहे। ऐं हीअ असां हुन चौक ते पहुता आहियूं, साम्हूं जेको असांजो शहदाद कोट गड़ी खेरो। ऐं हीअ जेको आहे सो उस्ताद मोहम्मद बि इन ई रस्ते तां वेंदो तव्हां। हीअ चौक आहे, हीअ शहदाद कोट सिटी जे तरफ़ रस्तो आहे। हीअ असां आयासीं रतेदरे जे तरफ़ खां। हीअ रस्तो आहे जेको गड़ी खेरो ऐं उस्ताद मोहम्मद जे तरफ़ इहो रस्तो वेंदो। हीअ सॼी एरिया इफेक्ट ई आहे। ऐं जेके आहिनि से तक़रीबन असांखे क्रॉस कंदे 30 किलोमीटर्स थी विया आहिनि। 30 किलोमीटर्स ही IDPs आहिनि। ही सभु माण्हू रोड ते आहिनि ऐं ट्रैफिक तमामु घणी आहे। बिकॉज़ जेको मेहर जो फरीदाबाद आहे ऐं उनजी जो रस्तो ॾांहुं जो बंदि आहे ऐं बिल्कुलु पाणी बीठो आहे, माण्हू उते ॿेड़ियुनि ते क्रॉस कंदा आहिनि। त फरीदाबाद बि जेको ट्रेड ऐं ट्रांसपोर्ट करे थो, उहो बि कुबो सईद खान ऐं शहदाद कोट सां थो करे, या काशी जी एरिया जा रस्ता वठी।
सो चवण जो मक़सदु इहो त ऑलमोस्ट 30 to 35 किलोमीटर्स जी ट्रेवलिंग थी चुकी आहे, पर रोड जे ॿिन्ही तरफ़नि तां तमामु घणा जेके आहिनि से माण्हू हिते सेटल थियल आहिनि ऐं उन खां सवाइ जेके आहिनि से थोरे थोरे टाइम ते ई ब्रेकर ॾिनल आहिनि, बिल्कुलु सेफ्टी पर्पज़ आहे। पर आम जेका गाॾी आहे उन जे लाइ इलाही सारो डिफिकल्टी आहे ऐं माण्हुनि सेफ्टी जे हिसाब सां पंहिंजा हर 10-12 मीटरनि खां पोइ को न को स्पीड ब्रेकर आहे। इहो माना हिकिड़ो हिननि पंहिंजी प्रोटेक्शन में ठाहियो आहे। पर काई बि गाॾी ॾिसनि था ही माण्हू त उन जे तरफ़ डुकनि था, उन जे तरफ़ भॼनि था, पोइ शायदि ही ईंदा सम्झनि त ही माण्हू असांजी मदद करणु आया आहिनि। अलाह साईं रहम कंदो, ॾाढी क्रिटिकल कंडीशन आहे ही फ्लड या बिल्कुलु ऑल ओवर जेका आहे असां फ्लडेड वाटर जेको आहे डिपॉज़िट थियल आहे। किथे बि जेको आहे सो वेकेंट एरिया नथी अचे, किथे बि क्रॉप नथो नज़र अचे। ऐं कुबे सईद खान जी एंट्रेंस आहे हीअ, ऐं ही जेको आहे असां बाईपास आहे कुबो सईद खान जो। कुबो सईद खान डिस्ट्रिक्ट कंबर शहजादकोट जो तलके हेडक्वार्टर आहे। कुबो सईद खान जो तलको जेको तलके जी बाउंड्रीज़ आहिनि इहे बलूचिस्तान सां जूं अटैच आहिनि, मिलनि थियूं ऐं उन सां गॾोगॾु जेके आहिनि से जेको असांजो खुज़दार रस्तो वेंदो आहे उहो रस्तो बि इहो ई रस्तो आहे जंहिंसां ई हली रहिया आहियूं, ही सी बेक वारो रस्तो। ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे सो हिते असांजी एरिया जेका सिंध जी ख़तमु थींदी ऐं उहा हितां कच्ची पुल ते असांजी एरिया ख़तमु थींदी ऐं कच्ची पुल खां पोइ परियों वरी असांजो बलूचिस्तान जी एरिया आहे। कच्ची पुल खां परियां वरी जेका आहे असां रबी पुल आहे, रबी पुल जा सीरीज़ आहे असांजी पुलनि जी, जितां इलाही सारो जेके ब्रिजिस ठहियल आहिनि जितां फ्लड वाटर जेको आहे क्रॉस थींदो आहे। हीअ आहे कुबो सईद खान जो शहर ऐं तलका हेडक्वार्टर बि आहे। हीअ जेके रोड जे ॿिन्ही तरफ़नि माण्हू वेठा आहिनि, इहा असांजी हिकिड़ी नई क़ौम तयारु थी थिए, पिनण वारी क़ौम। जिथे गाॾी बीहारियो उते माण्हू निकिता था अचनि। ही माण्हू हिननि खे केरु सेखारींदो महिनत कीअं कबी आहे, मज़ूरी कीअं कबी आहे। इहे कंहिंखे लुटींदा फुरींदा, सिर्फ़ु हिननि खे ही रस्ता हिननि जा फ्लड जा सही थींदा, लॉ एंड ऑर्डर जी कंडीशन तमामु घणी ख़राबु थींदी। इहे ई माण्हू जेके आहिनि से हिन में ॾोहनि में इन्वॉल्व थींदा, रुगो हिनखे रस्ता मिलनि। ऐं असांजो माण्हू जेको आहे असांजो सिर्फ़ु औरत खे खणी ऐं जेको आहे सो गवर्नमेंट जा पैसा जेके आहिनि से उन में वठण जे चकर में आहिनि। पर असां वटि अशर इहो आहे त हीअ असां हिकिड़ी क़ौम था ठाहियूं पिनण वारी, जेके हीअ पिनंदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिनखे इहो ई हाणे सिखंदा। हिननि जूं असांखे जवानियूं कीअं यूटिलाइज़ थींदियूं प्रॉपर सही तरीक़े सां, कीअं तइमीरी कमु कंदा। ही नौजवान हिननि जा नौजवान माण्हू जेके पिनण जे कढ आहिनि उहे कीअं जेको आहे सो तइमीरी कमु कंदा। हिकिड़ो वॾो सुवालु आहे, हिन शइ जो हिकिड़ो वॾो सुवालु आहे त ही हिननि माण्हुनि जो फ्यूचर छा थींदो, छा सॼी ज़िंदगी ही माण्हू माना पिनण जे कढ हूंदा। हिननि खे प्रॉपर हिननि जो असांखे ईअं करणु खपे, असांजी स्टेट जी इहा ज़िम्मेवारी हुजणु खपे। हीअ ॾिसो कीअं वांदा वेठा आहिनि, कीअं वांदा, को कमकार कोन्हे, हर टेंट में हाणे हे ॾिसो कीअं वेठा आहिनि। हिते हिननि माण्हुनि खे एतिरो करणु खपे त हिननि माण्हुनि खे कंहिं न कंहिं कम में एंगेज करणु खपे। स्टेट जो इहो कमु आहे त तव्हां जेकॾहिं रिहेबिलिटेशन सोचो था त न सिर्फ़ु हिननि जी जेकॾहिं तव्हां खाधे खुराक जो बंदोबस्तु कयो था, उन सां गॾोगॾु हिननि जो जेको आहे सो तव्हांखे हिननि खे कमु ॾियण जी तरफ़ सोचणु खपे। ऐं हीअ ॾिसो साम्हूं ही हिकिड़ो मिंट बीजो अलीशर, ही ॻोठ मां माण्हू ॿाहिरि अचनि था वञनि था। हिकिड़ो मिंट ही ॾिसो, ही हिननि जो रस्तो आहे, हीअ अचनि वञनि था हींअर बि। ऐं हो पोयां ॾिसो नंढड़ी, उहा बि हिकिड़ी औरत थी अचे, पोयां हिकु माण्हू थो अचे। वॾी डिस्ट्रक्शन आहे, तमामु वॾी। असल में मुंहिंजो इहो आहे, माना नेगेटिव न आहियां हिन में। मां इहो थो चवां त हिननि माण्हुनि जा जेके हिननि जा माण्हुनि जा नौजवान आहिनि, हिननि IDPs जा, इन्हनि खे कंहिं न कंहिं कम सां एंगेज कजे। जेकॾहिं ही कंहिं कम सां एंगेज न थींदा त ही ईअं ई आहे त पोइ हीअ जॾहिं गवर्नमेंट जी इमदादनि जे इंतज़ार में हूंदा, जॾहिं इमदाद ख़तमु थींदी त पोइ छा कंदा, पोइ डेफिनेटली जेके आहिनि से रॉबरी वधंदियूं, ॾोह थींदा। बहितर इहो ई आहे त गवर्नमेंट जी ज़िम्मेवारी आहे त हिननि खे कंहिं न कंहिं कम सां एंगेज करे। ऐं बहरहाल इशू हीअ ॾिसो त जेके माण्हू पंहिंजे हिननि जा घर आहिनि, इहे रोड ते आहिनि, पर हिननि जो रस्तो इहो ई आहे पाणी मां कीअं था क्रॉस कनि। इन ई पाणीअ मां क्रॉस था कनि, पाणी बिल्कुलु 4-4.5 फुट पाणी आहे। नंढा ॿार वॾा सभु इन पाणी खे क्रॉस करे वञनि था।
अॻु ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे एक्चुअली पंहिंजे जो जेको लंघ आहे बारिश जे पाणीअ जो, जेको बलूचिस्तान मां बारिश जो पाणी अचे थो मंशूर जे ज़रिए क्रॉस थो करे, उनखे रीडिज़ाइन करिणो पवंदो, तव्हांखे पको स्ट्रक्चर ठाहिणो पवंदो, रीडिज़ाइन करिणो पवंदो, ऐं तॾहिं ई तव्हांजो सूरत हाल बहितर थींदी। हाणे काॾे रहियो जेको आहे हमल ऐं काॾे रहियो बलूचिस्तान जो पाणी, ऐं असां कुबे सईद खान में असां बीठा आहियूं, त हिते पाणी उहो कीअं आयो? बिकॉज़ एक्चुअली असांजा जेके चैनल आहिनि उहे लाइंड न आहिनि, उहे पका न आहिनि, जिन जे करे बसि पोइ जेको पाणी आहे उन जाॾे उनजी दिलि चए जंहिं शहर में आयो हलियो वियो, ऐं जंहिं एरिया में पाणी जेको आहे सो खे रस्तो अॻियां न मिलियो त पंहिंजो ब्रीच कंदो ऐं हर शइ ॿोड़ींदो थो वञे। हाणे सारियुनि जो फसल आहे तबाह थी वियो आहे, इहो हमरा आहे त अलाए छा थो लुणे, लॻे थो त माल जे लाइ गाहु कंदो हूंदो माल जे लाइ, इहे सारियूं कटे ऐं इहे ई था खाराइनि। बहरहाल अफ़सोस आहे तमामु घणो। रोड जे जेके बि रोड जा अंडरपास आहिनि, उन रोड जे अंडरपासनि खां अञा पाणी हले थो, ऐं उन में वेलोसिटी बि मौजूदु आहे उन पाणीअ में, ऐं पाणी अञा क्रॉस थो करे। हीअ ॾिसो, हीअ अंडरपास आहे, इहे रोड जा जेके बि अंडरपास आहिनि सभु वही रहिया आहिनि। तव्हां बिल्कुलु, मुंहिंजी जेका बि प्रोडिक्शन हुई मुंहिंजो इहो ई हुयो त हिन पाणी खे निकिरंदे 2 साल लॻंदा। मां पंहिंजे पहिरें बि हिकिड़े वीलॉग में इहो चई चुको आहियां त हिन असांजे जेको पाणी खे वेकण करण में 2 साल लॻंदा, छो त अञा ॾिसो अंडरपासनि खां तेज़ी सां पाणी हली रहियो आहे। ऐं हितां असां सोफार असां परते आहियूं सेवण खां, ऑलमोस्ट मां ईअं चवंदुमि 200 किलोमीटर असां परते आहियूं हींअर। माना जेकॾहिं असां 200 छंडण खां ऐं असांजी अड़ल खां 200 किलोमीटर परते हिते हींअर बि पाणी जो फ्लो मां हिते ॾिसां थो त उते घणनि ॾींहंनि में इहो पाणी पहुचंदो। यकीनन हीउ पाणी टाइम वठंदो, पर जेकॾहिं नेक्स्ट ईयर अञा शदीद अहिड़ियूं ई बारिशूं थी वियूं त पोइ छा थींदो? पोइ त रहियल जेके बि सिंध जा शहर आहिनि उहे बि जेके डिस्ट्रक्शन में ईंदा, उन्हनि में बि तबाही थींदी, छो बिकॉज़ ऑलरेडी ब्रीचिस लॻियूं पियूं आहिनि, रस्ता खुलिया पिया आहिनि, पाणी सेचुरेटेड करे छॾियो आहे ज़मीननि खे, पाणी जेको आहे सो डिपॉज़िट थियल आहे, त पाणी हाणे ईअं आहे त हू ख़ुश्की जी जॻह हुजे आहे त कुझु न कुझु इनफिल्ट्रेशन थिए आहे, ऐं पाणी सोकिंग में ज़मीन खे सोक करे आहे त कुझु न कुझु उहो पाणी ज़ाया थिए आहे। पर हींअर जीअं पाणी बीठो आहे, उन बीहण पाणी हुजण जे करे जेको ॿियो पाणी हूंदो यकीनन उहो एक्स्ट्रा ऐं एक्सेस में पाणी थी वेंदो। हीउ रस्तो जेको आहे सो खरख 120 किलोमीटर आहे, खोजदार जेको आहे 197 किलोमीटर आहे हिन हितां खां, माना कुबे सईद। अञा असां कुबे सईद खान जी एरिया में हलूं था। हिते इलाही सारा माण्हू जेके आहिनि माइग्रेट करे आया आहिनि रोडनि जे किनारनि जी तरफ़, ऐं हीउ रस्तो ई खोजदार वञी, हिन रस्ते सां ई कोटिया बि हीउ रस्तो वञी, ऐं जॾहिं खोजदार पहुचंदासीं त पोइ खरख ऐं विंदुर ऐं कराची जो रस्तो बि उहो साॻियो ई आहे। माना हिन रस्ते खां असां कराची बि वञी सघूं था। ऐं हीअ आहिनि हिन जा गोदाम आहिनि फूड वारनि जा, जंहिंमें वीट जेका आहे सा उहा रखियल आहे। हीअ फूड वारनि जा गोदाम आहिनि। कहिड़ी मिसमैनेजमेंट आहे त इहे गोदाम आहिनि, इहो केतिरो हिन में अनाज पियो आहे, पर हीअ जेके रोड ते माण्हू वेठा आहिनि हिन अनाज जे साम्हूं, उहे जेके आहिनि बुखायल आहिनि, उन्हनि वटि अन्न कोन्हे। ऐं अन्न जे जेको आहे सो अन्न जे पहाड़ ऐं जबल जे हेठां जेके आहिनि से माण्हू वेठा आहिनि बुख ते। वॾी ॻाल्हि आहे, इहो फोटो ज़बरदस्त आहे। त ओरियां हुनजो जेको आहे सो टेंट लॻल आहे, जेके माण्हू घुरी रहिया आहिनि, ऐं पोयां हुनजो अन्न जो जेको आहे उहो पहाड़ ऐं जबल ठहियल आहे। कुझु माण्हू जेके आहिनि से एहतिजाज करे रहिया आहिनि, प्रोटेस्ट करे रहिया आहिनि, रस्तो बंदि आहे, ऐं जेके आहिनि से इलाही सारा माण्हू बीठा आहिनि। बहरहाल जेके से कमियूं कोताहियूं ऑल अराउंड हूंदियूं, के माण्हू जेके आहिनि से एहतिजाज कंहिंजो जाइज़ हूंदो। बहरहाल अफ़सोस थो थिए, नौजवान माण्हू असांजा हूअं त जोधा जवान छहपरी बीठा आहिनि रोड ते एहतिजाज सां बीठा आहिनि। इहो जेको आहे न, इहो फेल्यूअर आहे, मैनेजमेंट फेल्यूअर आहे। असां पंहिंजे माण्हुनि खे एतिरो असां पंहिंजो न करे सघिया आहियूं, मेन पावर न करे सघिया आहियूं कि उहो माण्हू अहिड़ी डिस्ट्रक्शन में भई तूं पंहिंजो कमाए ऐं पंहिंजो घर हलाए न, पंहिंजो कमाए पंहिंजा बचा पाल न, बजाए जो हुनजे हाणे एहतिजाज छा था कनि कि भई असांखे राशन ॾियो। एहतिजाज इहो था कनि त भई एहतिजाज इहो करणु खपे त पाणी कढो, एहतिजाज इहो करणु खपे त कुदरती लंघनि जा रस्ता ठाहियो, एहतिजाज इहो करणु खपे त तव्हां असांजा जेके आहिनि से बंद मज़बूत कयो, न कि इहो एहतिजाज कयो त भई राशन ॾियो मरी वियासीं। माना एहतिजाज जो सबबु पिनण आहे, इहा अफ़सोस आहे, इहा अफ़सोस जी ॻाल्हि आहे असांजे सिंध जे लाइ त असांजो एहतिजाज जेको आहे उहो एहतिजाज पिनण जे लाइ एहतिजाज आहे।
हिन सफ़र में जेके मुंहिंजा साथी आहिनि, मां त तव्हांजो प्यारो भाउ, मूंखे चङे नमूने सुञाणो था। मुंहिंजा सभु मूंखे अज़ीज़ आहियो, सभु मुंहिंजा पंहिंजा आहियो, सभु मुंहिंजा दोस्त आहियो। मूंसां गॾु आहे मुंहिंजो दोस्त बि आहे, नंढो भाउ बि आहे। मुंहिंजो नंढो भाउ आहे अली शेर ॾहर, अधो बाय प्रोफेशन इंजीनियर आहे, जाफ़र एग्रो सर्विसिस में कमु कंदो आहे। ऐं ही इज़ वेरी क्लोज़ टू मी, मुंहिंजो नंढनि भाइरनि वांगुरु आहे। ऐं हीअ असांजो दोस्त आहे मिस्टर साबिर हुसैन सुमरो, इंजीनियर आहे, असांजो दोस्त आहे असांजो। ऐं असां ऑलवेज़ गॾु हूंदो आहे, ऐं जिते बि असांजी फील्ड कंदा आहियूं त असां अधु असां गॾु हूंदो आहे। असांजो जॉइंट वेंचर हूंदो आहे, असां जॾहिं बि वेंदा आहियूं त असांजी हिकिड़ी टीम ठहियलु आहे, असां टीम में कमु कंदा आहियूं। ऐं बिकॉज़ टीम में जॾहिं तव्हां कमु कंदो त तव्हांजो यकीनन जेको तव्हांजो एक्सपायर आहे उहो वधी वेंदो, तव्हां हिक ॿिए खे सलाहूं ॾींदो, जनरल डिस्कशन थींदो। ऐं डिस्कशन मां बि तव्हांखे फ़ाइदो इहो थींदो त तव्हां नयूं नयूं शयूं जेके आहिनि उन्हनि ताईं तव्हां पहुची सघंदव। हितां आहे ही चुकी 4 किलोमीटर, हिन वक़्तु असां रबीअ पुल ते बीठा आहियूं। रबीअ पुल खां चुकी जो 4 किलोमीटर ही रबी पुल आहे। ऐं हिननि जो हिकिड़ो सीरीज़ आहे हिननि जी पुलनि जी, तव्हां साम्हूं ॾिसंदा हूंदो, तव्हांखे उहा बि नज़र ईंदी हूंदी। हीअ तव्हांजो हीअ सीरीज़ आहे हिननि पुलनि जी। ऐं हीअ जेको सॼो बलूचिस्तान जो पाणी आहे हिन जे अंडरपासनि मां क्रॉस थींदो आहे। हीअ मैदानी इलाइक़ा सैराब कंदो काशे जा, पोइ हीअ हमल में एंटर थींदो पाणी। ऐं हीअ असांजो हीअ रबी पुल जी सीरीज़ आहे। हीअ हिकिड़ी रबी पुल हुई, ऐं हुनखां सवाइ हीअ ॿियूं पुलियूं आहिनि। हीअ सॼो बलूचिस्तान जो पाणी ईंदो आहे, हिन बंद खे हिट कंदो आहे। हिन बंद जे अंडरपासनि खां पोइ पाणी जेको आहे असां लेफ्ट ते हलंदासीं। हीअ हिन जे अंडरपासनि खां पोइ पाणी जेको आहे हीअ काशे जा मैदानी इलाइक़नि खे सैराब कंदो आहे। हाणे जेको असां हींअर जेको असां लहंदासीं, हींअर असां काशे में असां अंदरि जे तरफ़ था लहूं। असां मेन रोड जेको आहे असांजो गवादर वारो उनखे छॾे करे हाणे असां हेठि था लहूं। ऐं हिते साम्हूं जेका आहे असां काशी जी एरिया आहे। हीअ एरिया जेका आहे असां हाणे हींअर खीरथर माउंटेन रेंज जे तरफ़ वञी रहिया आहियूं। ऐं हीअ असांजी जेके पुलियूं आहिनि जितां पाणी जेको आहे सो बलूचिस्तान जो ईंदो आहे। ऐं हिन जी सीरीज़ आहे हिकिड़ी पुलनि जी। ऐं अॻितां तव्हां वेंदो त मुंहिंजे ख़्याल में 6, 7 या 8 जेके आहिनि से अहिड़े क़िस्म जी पुलियूं आहिनि। हीअ रस्तो आहे जेको, हीअ रस्तो वेंदो हितां वेंदो मियागुन, पोइ मरिन जा कुबा। ऐं हिकिड़ो मिंट मां तव्हांखे ॾेखारियां त हीअ जेको अञा ताईं हीअ पाणी हीअ जेको आहे हिन पासे जो हेड मथे आहे पाणी जो, हिन पासे जो घटि आहे हेड। हिन जो अञा बि ॾिसो त हीअ पाणी में केतिरी वेलासिटी सां अंडरपास सां पाणी वञे थो। हिन रोड सां अंडरपास लॻल आहिनि। ऐं तव्हांखे ऑलमोस्ट मां 20 मीटर्स ते हीअ ॿियो अंडरपास आहे। ऐं इहे अंडरपास आहिनि जेके हीअ पाणी जो हीअ अञा ताईं बलूचिस्तान जो जेको पाणी आहे, हीअ साम्हूं तव्हांखे पुलियूं नज़र ईंदियूं हूंदियूं, उन्हनि मां अचे थो। हीअ तव्हांजा अंडरपास आहिनि, हिननि में पाइप लॻल आहिनि, हिन खे लूल लॻल आहिनि। इन्हनि मां पाणी जेको आहे सो क्रॉस करे ऐं हिन तरफ़ हीअ वञे थो। हीअ तक़रीबन हिन रस्ते सां इहे हर 20 मीटरनि ते तव्हांखे हाणे हिन वक़्तु असां माना सेवण खां 200 किलोमीटर जी ऑलमोस्ट डिस्टेंस ते आहियूं। हिन वक़्तु बि पाणी हिन स्पीड ऐं वेलासिटी सां वञी रहियो आहे। इन मां अंदाज़ो लॻायो त असांजी सिंध मां पाणी कॾहिं निकिरंदो। ऐं मुंहिंजे ओपिनियन मुताबिक़ त मुंहिंजी प्रोडक्शन आहे त जहिड़े नमूने असांजो कमु हली रहियो आहे ऐं बंद ऐं कट खुलिया पिया आहिनि, त असांजे हीअ पाणी जी एरिया बिल्कुलु वेकेंट थींदी। जेकॾहिं बारिशूं नथियूं थियनि त 2 साल लॻी वेंदा पाणी खे निकिरण में। छो त हिन वक़्तु तव्हां पाण ॾिसी रहिया आहियो त हर 20 मीटरनि ते केतिरो पाणी पंहिंजी वेलासिटी सां पाणी क्रॉस थो करे। हीअ हिकिड़ो जाबलू रस्तो आहे। असांखे साम्हूं खीरथर माउंटेन्स मूंखे नज़र अची रहिया आहिनि। ऐं हीअ जाबलू रस्तो आहे। ऐं हिन जे ॿिन्ही तरफ़नि मां पाणी आहे। ऐं असांजो रोड जे हेठां बिल्कुलु मुसलसल पाइप लॻल आहिनि। हाणे हीअ रस्तो त वञे थो खीरथर, पर तव्हांखे मां ॿुधायां त मेहड़ जो जेको फरीदाबाद आहे, उहो मेहड़ जो फरीदाबाद जो ज़मीनी रस्तो फरीदाबाद जो मेहड़ खां कटियल आहे। त उतां जा माण्हू जेके पंहिंजी ट्रेड ट्रांसपोर्ट ऐं जेको बि बिज़नेस कनि था, उहे हाणे शहदादकोट सां था कनि। माना मेहड़ खां ईंदा शाह गोदड़े खां इहो बेल्ट वठंदा खीरथर रेंज जो, उहो वठी करे पोइ हितां जेको आहे सो आर्मी जेका कैंप आहे उतां खां थी करे ऐं रबीअ पुल ते चढ़ंदा, पोइ इहे कुबो सईद खान ऐं शहदादकोट हिननि खे वेझो पवंदो। माना ज़मीनी रस्तो फरीदाबाद ऐं हुनजे जेके एडजंट एरिया आहिनि उन्हनि जो ही रस्तो आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में हितां असां फरीदाबाद खां ऑलमोस्ट अंदाज़न
70 किलोमीटर्स ही हेड़ो रस्तो आहे 70 किलोमीटरनि जो। इहो मां तव्हांखे इहा हैरान कंदड़ ॻाल्हि थो ॿुधायां त हींअर मां उन विच फिल्ड में आहियां जेको पाणी बलूचिस्तान खां सिंध जे तरफ़ पाणी जो रस्तो आहे, मां उन विच फिल्ड में आहियां। हीउ रस्तो ॿुॾल हुयो, हीउ रस्तो हाणे जेको आहे वेकेंट थियो आहे ऐं हीउ ॾिसो नंढा साइफन लॻल आहिनि ऐं हर थोरे थोरे डिस्टेंस ते जेके आहिनि से उहे साइफन जेके आहिनि से पाणी कढी रहिया आहिनि। जेकॾहिं एतिरा हिन रोड सां साइफन न हुजनि त हीउ जेको रस्तो आहे हीउ रस्तो ॿुॾी वञे ऐं हीउ उहा एरिया आहे जेको बलूचिस्तान जो पाणी सिंध में जेको दाख़िल थो थिए त इहो उन एरिया में मां असांजी हींअर मूवमेंट आहे ऐं हीउ बलूचिस्तान जो पाणी जेको सिंध में दाख़िल थियो आहे थी रहियो आहे उन जी जेका आहे सा एरिया आहे ऐं मां हींअर उन एरिया मां क्रॉस करे रहियो आहियां जेको फ्लडिंग एरिया आहे। असां उते आहियूं। हीउ साइफन ॾिसो नंढा लॻल आहिनि, अगरि इहे साइफन न हुजनि त हीउ रस्तो जंहिंसां हलूं था इहो बि ॿुॾी वञे। हीअ खीरथर जेका आहे सा माउंटेन रेंज जे हिन में पहुता आहियूं सीरीज़ में ऐं एक्चुअली मूंखे शौक़ु हुयो त मां विज़िट कयां त जेको फ्लड वाटर आहे उहो किथे पहुतो आहे, कहिड़ी एरिया मां उन जेको आहे सो क्रॉस कयो हुयो ऐं हीअ असां हाणे जॾहिं फ्लड वाटर क्रॉस करे आया आहियूं त ईअं सम्झो त हाणे हिली एरिया में आया आहियूं। त हीउ जेका असांजो विच में जेको पाणी जो क्रॉस जो आहे सिलसिलो ही उन खां मथां जी एरिया आहे, माना हिकिड़ी एग्रीकल्चर जी असांजो बेल्ट आहे, वरी विच में इहो हमल जो मैदानी इलाइक़ा, काशे जा मैदानी इलाइक़ा ऐं हमल जी एरिया। हाणे हे उन खां मथां जो आहे ही माउंटेन्स आहिनि असांजा, ही ओरियों तरफ़ जेको आहे असांजो सिंध जो आहे, हिन जे परियों तरफ़ जेको आहे उहो बलूचिस्तान जो आहे। हिननि माउंटेन्स जो स्टेप ही असांजा स्टेप्स आहिनि हिन जा माउंटेन जा। इहो वधीक जोग्राफी वारा सुठे नमूने सम्झाए सघंदा त हिन में ईअं आहे त स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 उन खां पोइ असांजो जेको आहे सो माउंटेन्स जी रेंज आहे, उन खां पोइ परियां बलूचिस्तान आहे। पर हाली हीअ असांजो रॉकी एरिया आहे, हिली एरिया आहे ऐं हीअ जेके आहिनि से नंढियूं जेके घेर ॾिसो था हीअ नयुनि जा घेर आहिनि। हीअ जेको पॉलिश स्टोन आहे इहो बि नयुनि में ट्रांसपोर्ट थी करे जबलनि मां हिन में पहुतो आहे। हीअ असांजो काशे जा मैदानी इलाइक़ा आहिनि। हाणे हीअ ॾिसो त हीअ ट्रांसपोर्ट जेका बि तव्हांखे नज़र अचे थी इहा ट्रांसपोर्ट आहे फरीदाबाद जी। जीअं मां तव्हांखे पहिरियां ॿुधायो त फरीदाबाद जो ज़मीनी रस्तो मेड़ खां कटियल आहे त फरीदाबाद हिकु वॾो शहर आहे ऐं उन जा भरिसां वारा तमामु घणा ॻोठ आहिनि। उन्हनि जो हाणे ज़मीनी रस्तो हीअ आहे त जबलनि जे पासनि खां, ऐं मां तव्हांखे अॻियां बि ॾेखारियां थो ऐं इहो वञी सॼो सिलसिलो वञी कुबो सईद खान सां, माना मेहड़ जो सां न आहे, हाणे उन्हनि जो तालुक़ु कुबो सईद खान ऐं शहदाद कोट सां उन्हनि जी जेका आहे सा ज़मीनी रस्तो आहे। इहा आहे काशे जी एरिया, हिली एरिया आहे ऐं रस्तो इहो ई आहे बिल्कुलु तक़रीबन कंबर शहदाद कोट डिस्ट्रिक्ट में 80 किलोमीटर ही रस्तो आहे जेको माना खीरथर जबलनि जे पासे में रस्तो आहे। ऐं हिते OGDCL जूं जेके आहिनि से 2 कैंप लॻल आहिनि। हीअ रस्तो एक्चुअली उन्हनि जे लाइ ठहियलु आहे, पोइ खणी हिन खे जेका आम पब्लिक आहे, हितां जा रहंदड़ माण्हू आहिनि, उन्हनि जे लाइ बि हिन रस्ते जे करे फ़ाइदो थियो आहे। पर असुल में जेको इहो सॼो ठहियो वियो रस्तो, उहो जेको ठाहियो वियो आहे उहो OGDCL जूं 2 कैंप आहिनि हिते आयल जूं, उन्हनि जे करे हीउ रस्तो ठहियो वियो। हीअ जेके ग्रीन बेल्ट नज़र अचे थो हेठि, इहो लंघो आहे जेको पाणी जो लंघो आहे। हाणे असां हिन ऑफ रोड एक्सपीरियंस आहे ऐं हिते जेका आहे सा ऑफ रोड जेका गाॾी हूंदी उहा सुठे नमूने उहा हिते हली सघे थी। जेका इहो ई पथरीलो रस्तो आहे, जाबलू रस्तो आहे, कटे ठाहियो वियो आहे। हीअ आहे मरिन जा कुबा, हीअ पुराणो हिस्टोरिकल जेके आहिनि से कुबा आहिनि ऐं हिकु जेको आहे सो हिन जो नालो आहे मरिन जा कुबा, ही जे नाले सां मशहूरु आहे हीअ एरिया। हीअ तव्हांखे नज़र अचे थो टॉम ठहियलु आहे, हिकिड़ो श्राइन आहे ऐं बाक़ी रस्तो जेको आहे उहो टोटल हीअ रस्तो ईअं ई आहे। पर हिन जे करे जेका आहे सा OGDCL कंपनी जे करे हिते जेके आहिनि से थोरो घणो बिल्डोज़र वग़ैरह जो कमु थियल आहे ऐं उन जे करे रोड जेको आहे, रस्तो जेको आहे उहो बहितर आहे। ऐं जी वाह हलो तव्हां हलो छॾियो तव्हां हलो
असां खीरथर रेंज जे में अंदरि आहियूं ऐं इलाही सारा ख़ूबसूरती आहे सिंध जी। हीअ बि असांजी सिंध आहे जंहिंजी ख़ूबसूरती आहे। ऐं मां ऑलवेज़ ॾिठो आहे जॾहिं बि हिन एरिया में ईंदो आहियां त मूंखे हल्का फुल्का क्लाउड्स मिलंदा ई मिलंदा आहिनि। वाह हेठि कजो शीशो। हीअ असांजी सिंध जी ख़ूबसूरती आहे। हीअ असांजे सिंध जो ओलह आहे। हिते पाणी जो बहिरान आहे तमामु घणो। हिते पाणी पीअण जे पाणी जो हिते तमामु वॾो मसइलो आहे। हीअ फ्लड एरिया में न आहियूं, हाणे फ्लड खां मथे आहियूं, जबलनि जे एरिया में आहियूं। हीअ फ्लड खां मथां जी एरिया आहे ऐं हिते ॿोॾि न आई हुई, बल्कि हिते जेको मींहुं वसियो हुयो उनजो पाणी बि रन ऑफ करे काशे जे जेको मैदानी इलाइक़नि में वियो हुयो। हीअ काशे जा मैदानी इलाइक़ा न आहिनि, हीअ जाबलू इलाइक़ो आहे। नयुनि मां अञा पाणी हले थो। हीअ जाबलियूं नयूं आहिनि ऐं उन्हनि में हिन जा सले बि हिन ते पियल आहिनि। हीअ जाबलियूं नयूं आहिनि, हिन तरफ़ खां ओलह खां ईंदियूं आहिनि ऐं हीअ ओभर जी तरफ़ हिन जो क्रॉस हूंदो आहे। हलो दा हलो, लेन में क्रॉस था कयूं। खॾो न लेन में क्रॉस था कयूं। हा खॾो थी सघे थो, पर कोशिशि कंदा आहिनि हितां जा माण्हू त इन खॾनि खे फिल करे छॾनि। हीअ असां तक़रीबन जेका असां 30 किलोमीटर्स असां क्रॉस करे आया आहियूं। असां जेको आहे सो हिन काशी जी एरिया में हीअ आहे हिन जो मेन बिज़नेस। जेको हितां जो माण्हू ख़ुशहाल जेको माण्हू आहे उन वटि जेका असां ॿकरियूं आहिनि ऐं उन वटि उनजो बिज़नेस हीअ आहे जेको मां तव्हांखे पहिरियां ॿुधायो। हींअर असां जेको आहे सो हीअ बि नई आहे हिकिड़ी, हीअ पुराणी नई आहे। हुन नईअ में जेको आहे सो जॾहिं पाणी घणो ईंदो आहे त हितां क्रॉस कंदो आहे। सो हीअ जेको आहे रस्तो हाणे हिन विच में नई जे विच में रस्तो ठहियलु आहे। ॿिन्ही तरफ़ न जबलनि। हीअ असां हाणे हींअर जेको आहे सो शाह गोदड़े जे तरफ़ था वञूं ऐं मूंखे हीअ एक्चुअली एडवेंचर करिणो हुयो, मूंखे ॾिसणो हुयो, पाणी जी कंडीशन बि ॾिसणी हुई ऐं जाबलू सिलसिले जी जे बेल्ट सां बि मूंखे जेको आहे सो हिकिड़ो ॾींहुं कढियोसीं एडवेंचर जो। त असां ही जेका असां एरिया असां विज़िट कयूं ऐं ॾिसूं त हिन एरिया में जेको आहे सो हीअ एरिया केतिरी इफेक्ट थी आहे या हीअ एरिया बचियलु आहे ऐं पाणी कहिड़ी एरिया में आहे। त हिनखे थोरी देरि में कंटिन्यू न आहिनि मुंहिंजियूं जेके आहिनि शॉर्ट्स। हीअ मुंहिंजो हर ऑलमोस्ट जेके आहिनि 5 किलोमीटर 7 किलोमीटर 10 किलोमीटरनि खां पोइ जेको आहे मुंहिंजी नंढड़ी क्लिप जेका आहे उहा मां एड कंदो थो हलां। बाक़ी जेकॾहिं मां सॼे रस्ते जी वीडियो भरींदुमि त पोइ यकीनन उहा वीडियो तमामु घणी वॾी थी वेंदी। हाणे हितां तक़रीबन जेको आहे 30 to 40 किलोमीटर्स जेको आहे उहो शाह गोदड़ो आहे। उन खां पोइ लेफ्ट ते उते टर्न कंदासीं त पोइ असांजो फरीदाबाद ईंदो। माना हीअ जेको काशो असां हींअर घुमूं था ऐं हीअ जबलनि जे विच में आहियूं। रॉकी एरिया आहे, खीरथर माउंटेन जी रेंज आहे ऐं हीअ जबल बि बारिश जे करे सावा थिया आहिनि। पर हीअ जेको बि सिलसिलो आहे पहाड़ी सिलसिलो इहो डिस्ट्रिक्ट कंबर शहदाद कोट वेंदो अचे, ओल्ड लाड़काना डिस्ट्रिक्ट में। ऐं जॾहिं शाह गोदड़ो हिते पहुचंदासीं त उते जेको रोड आहे उन खां पोइ परियां वरी दादू डिस्ट्रिक्ट जेको आहे सो उहो ईंदो। बहरहाल माना काशी में असांजो जेको कोहिस्तान आहे उहो त कराची ताईं आहे। माना असांजो कोहिस्तान जेको आहे उहो चुखीअ खां वठी जेकॾहिं असांजो पहिरियां काशो ईंदो पोइ कोहिस्तान ईंदो, उहो कराची जो जेको तव्हां नूरियाबाद खां कराची जो रस्तो क्रॉस कंदा आहियो इहो बि तव्हांजो कोहिस्तान में आहे। पहाड़ जो हिकिड़ो सिलसिलो आहे, हिकिड़ी पूरी रेंज आहे। इहा तव्हांखे वञी तव्हांखे बगेठोड़े जबल ताईं मिलंदी। ऐं बगोठोड़ो जबल कहिड़ो आहे? बगोठोड़ो जबल जेको आहे सेवण वारनि जबलनि वारा जेकी सीरीज़ आहे जबलनि जी, इहे बगोठोड़ो जबल आहे। बहरहाल तमामु ख़ूबसूरत लैंडस्केप आहिनि असांजी ख़ूबसूरत सिंध जा। महसूस ई कोन थो थिए त असांजी हीअ सिंध जी एरिया आहे, बिकॉज़ माण्हुनि जो हिते इंट्रोडक्शन न आहे हिन शइ सां। माण्हुनि खे ख़बर न आहे त हीअ बि असांजी सिंध जी एरिया आहे। ऐं मुंहिंजो हिकिड़ो हाणे सिलसिलो ठाहियो आहे जेको आहे सो जीअं त हाणे बारिशूं हुयूं, घरां निकिरी कोन पिया सघूं, रस्ता बंदि हुया, पाणी हुया, मोटर बुल न हुयो, त मुंहिंजो शौक़ु आहे घुमण जो। त
तव्हांखे मुख़्तलिफ़ जॻहियूं मुख़्तलिफ़ एरियाज़ तव्हांखे ॾेखारींदासीं घुमाईंदासीं सिंध जा। ऐं हर कंहिंजो पंहिंजे ॾिसण जो अंदाज़ पंहिंजो आहे, हर कंहिंजो पंहिंजी अप्रोच पंहिंजी आहे। मां तव्हांखे पंहिंजी थो ॿुधायां त मुंहिंजो जेको आहे मां छा महसूसु कयां थो, कहिड़ी एरिया घुमूं था। ऐं तक़रीबन हिन जबलनि जो त मूंखे अंदाज़ ईअं थो लॻे त जीअं नंगर पार्कर जा जेके जबल आहिनि उन्हनि जो हिसाब थो लॻे, पर थोरा ग्रीन थिया आहिनि। हीअ रॉकी एरिया ऐं जबल ग्रीन थिया आहिनि उनजो, इहा बारिश में तमामु घणो ख़ूबसूरत, बहितरीनु ख़ूबसूरत सिंध जा नज़ारा। मथे चढ़ी रहिया आहियूं, बिल्कुलु टॉप ते अची वियासीं। ऐं हिते ईअं ई आहे हिली एरिया में त मथे वेंदो वरी हेठि लहंदो मथे वेंदो। बहरहाल पंहिंजी ज़िंदगीअ जे ॾींहंनि में हिकु ख़ूबसूरत ॾींहुं गुज़ारण जी कोशिशि कई आहे असां। ऐं असां जस्ट इहो हिकिड़ो इंजॉय करण जी कोशिशि कईसीं त असां खीथर जबल जेके आहिनि घुमूं। ऐं जॾहिं बि हिते असां हिन में माउंटेन हिली एरिया में ईंदा आहियूं त हिते असांखे ककर मिलंदा आहिनि। इहा लोकल जेका असां डेवलपमेंट हूंदी आहे, को ॿाहिरां ई क्लाउड्स न ईंदा आहिनि जबलनि जी एरिया में। इहे जूअर जो फसल, अदा ही नई आहे, हितां अॻिते रस्तो न आहे, हिते नई ते बीहो त हितां असां हली पंधु घुमी अचूं। ही नई आहे, ही हिन बारिशुनि में सुठी नई वई हुई। हीअ आहे तुनी नई, हिन जो जेको पाणी आहे जेको ईंदो आहे हीअ बारिशुनि में वहंदी आहे मोस्टली, सो हिन जो नालो आहे तुनी नई। ऐं हीअ सुठो हिन जो फ्लो हुयो हिन दफ़े, जॾहिं हीअ बारिशुनि जो जेको पाणी आयो हुयो त हीअ सुठी वई हुई, हीअ तुनी नई। बहरहाल ही काशे जा नज़ारा आहिनि ऐं ॾाढा ख़ूबसूरत। ऐं लॻे ई नथो त को असां जेको आहे सो पंहिंजी सिंध जी कंहिं एरिया में आहियूं। असां वधि में वधि जबल जेके असां ॾिठा आहिनि ज़िंदगीअ में, नूरियाबाद खां असां वेंदा आहियूं कराची त असां जेके जबल ॾिसंदा आहियूं। ऐं असां ॿियो असां वेंदा आहियूं नंगर वेंदा आहियूं त असां उहे वञी कारूंजर ॾिसंदा आहियूं। हीअ जेके असांजा ही लैंडस्केप आहिनि असांजा काशे जा, ये इंतहाई खूबसूरत लैंडस्केप। ये रस्तो आहे जेको हाणे गैस फील्ड जे वेझा पहुता आहियूं। अजीब क़िस्म जी टोपोग्राफी आहे, जबलनि जो हिते स्टाइल अजीब आहे। हीअं बिल्कुलु हीअ बि नई आहे जंहिंमां हलूं था। जॾहिं एक्सेस ऑफ जॾहिं वाटर थींदो आहे त पोइ हिन नईअ मां पाणी हलंदो आहे। पर हाणे हीअ नई खे जेको आहे सो रस्तो ठाहियो अथऊं, छो त हीअ जेका आहे सा पाणी हिन में न ईंदो आहे। जॾहिं ब्रिज थियो, जॾहिं बलोचिस्तान में डैम ब्रिज थियो हुयो ऐं घणो टाइम पहिरियां, त पोइ हीअ नई जेका आहे सा सर्विस कई हिन नई।
जेको स्ट्रक्चर हुयो हेठि सीसी हुई, हिन में सीसी न आहे। ट्रेडिशनल है जेका असां पत्थर नाल ये दांती अचे हिन पासे खां ट्रेडिशनल है हेॾे वञे थी ही नहीं आहे। हिन खां मथां वरी हाणे नंढा स्मॉल डेम्स आहिनि, लाखा डैम आहे, ॿियो असांजो मिर्ज़ानी डैम आहे, लाखा डैम उहे अॻियां ईंदा हिन ई रस्ते सां। लाखा डैम ऐं हिन एरिया में ही जेका असां ही असांजो जान खान जो मक़बरो आहे, हिन एरिया में मशहूरु ही एरिया आहे। हिन में क़ब्रस्तान आहे, पर ही जेको मक़बरो आहे इहो जान खान जो मक़बरो आहे, वॾो मशहूरु किरदारु आहे जान खान जो। इंतहाई ख़ूबसूरत लैंडस्केप। मां अॼु पंहिंजी जन्नत जेका मुंहिंजी सिंध जन्नत आहे, मां पंहिंजी जन्नत में घुमी रहियो आहियां। मुंहिंजी सिंध हिकु जन्नत आहे। सो ही हिकिड़ो असांजो वन डे ट्रिप आहे। असां अञा अपवर्ड मूवमेंट में ट्रेवल था कयूं। इहे असांखे वापसि अचिणो आहे। हींअर जेके आहिनि 2:30 थिया आहिनि मंझंदि जा। असां घरां 8 बजे निकिता आहियूं सुबुह जो। 8 बजे खां मुसलसिल ट्रेवल आहे। ऐं हीअ जेका असां अञा हली रहिया आहियूं 8 बजे खां 2:30 था थियनि, अञा वञूं था। हिन खां पोइ असांजो लंच आहे हिते अॻिते, पोइ उन खां पोइ असां वरी वापसि ईंदासीं। ऑलमोस्ट असांखे लाड़काणे पहुचण में या पंहिंजे घरनि में पहुचण में राति थी वेंदी। सो जेको कुझु ख़ूबसूरती मां ॾिसी रहियो आहियां उहा मां तव्हांखे बि ॾेखारे रहियो आहियां। ऐं मुंहिंजी अख सां अञा वधीक ख़ूबसूरत आहे, तव्हांखे कैमरा जी अख सां थो ॾेखारियां, पर जेका इंसानी अख आहे उन जे लाइ त लाजवाब ख़ूबसूरती आहे सिंध जी। हीअ आहे जेको हीअ स्ट्रक्चर आहे, हीअ आहे लाखा डैम। हीअ लाखा डैम आहे। हीअ अदा हेठि कयो शीशो, हीअ नॉन कंट्रोल्ड स्ट्रक्चर आहे। हीअ जॾहिं ओवरटॉप थींदो आहे त पोइ हीअ जेको आहे सो हीअ नई वहंदी आहे हीअ। सो बहरहाल ही नॉन कंट्रोल्ड स्ट्रक्चर डैम आहे ऐं हिन जो नालो आहे लाखा डैम। ये डिस्ट्रिक्ट कमर शदादकोट में सिचुएटेड आहे। जी सर, थैंक यू सो मच अदा, तव्हांजी वॾी महिरबानी वीडियो ॾिसण जे लाइ। अगरि तव्हांखे पसंदि अचे इहा वीडियो या तव्हांजा पंहिंजा कहिड़ा बि तव्हांजा ख़्यालात हुजनि त पोइ तव्हां मूंखे हिन वीडियो ते कमेंट ज़रूरु कजो। थैंक यू सो मच। थैंक यू।